नमस्कार। अॼु असां MA प्रीवियस पेपर फर्स्ट में रखियल शाह साहब जा 4 सुर, जंहिंमें कल्ह असां सुर सामुंडी पूरो कयोसीं। अॼु असां सुर सुहिणी पढ़ंदासीं। सुर सुहिणी शाह साहब जो हिकु ॾाढो निरालो ऐं बहितरीनु सुर आहे, जंहिंमें शाह साहब हिकु रूहानी राज़ ॿुधायो आहे ऐं रूहानी हिकु सिंध जी मशहूरु कहाणीअ जेकी उतां जी प्रेम कहाणी आहे उन जे रस्ते असांखे हिकु रूहानी राज़ ॿुधायो अथई। ऐं इन सुर में ई शाह साहब इशारो कयो आहे त संदसि कलाम कविता हक़ीक़त में ईश्वरीय वाणी आहिनि। हिन सुर में शाह साहब हिकु कहाणी ॿुधाई आहे जेका सुहिणी ऐं मेहार जी कहाणी आहे। सुहिणी तुला नाले हिकु मशहूरु कुंभर जी धीअ हुई, जो शाह जहान जे ज़माने में पंजाब जे गुजरात शहर में रहंदो हो। मेहार जो असुल नालो इज़त बेग हो। हू बुखारा जे हिकु शाहूकार वापारी मिर्ज़ा आलीअ जो पुटु हो। हू हिकु दरवेश जे दुआ सां ॼाओ हो ऐं नाज़ सां पलियो हो। इज़त बेग जवान थियो त वापार जे सांगे अची दिल्लीअ में निकितो। तुला कुंभर जे कला जी हाक ॿुधी हुन पंहिंजे हिकु नौकर खे उन जी कला जी ॼाणण लाइ मोकिलियो ऐं नौकर वरी सुहिणीअ खे ॾिसी उन जी सूंहं ॾिसी चरियो थी पियो ऐं वरी मोटी अची पंहिंजे मालिक खे उन जी सूंहं जो सॼो वाखाण करे ॿुधाईं। जॾहिं इज़त बेग इहो वाखाण ॿुधो त उन पाण सुहिणीअ सां मिलणु चाहियो ऐं सुहिणीअ सां मिलण लाइ उहो सुहिणीअ खे ॾिसण लाइ उते तुला कुंभर वटि पहुतो, जिते सुहिणीअ खे ॾिसंदे ई पंहिंजा होश विञाए वेठो ऐं बुखारा ॾांहुं वापसि वञण जो वीचार ई लाहे छॾी। आख़िर पंहिंजो समूरो खज़ानो हारे पूरो कयईं। पोइ सुञो थी वञी तुला खां कर्ज़ु खयईं ऐं कर्ज़ु लाहिण लाइ संदसि नौकर थी वञी बीठो। तुला खेसि मेहार को कमु ॾिनो। हिकु ॾींहुं वज वठी मौक़ो ॾिसी हुन सुहिणीअ सां पंहिंजे प्रीत जो हाल ओढ़ियो। सुहिणी बि उन ते फ़िदा थी पई। माणस खे इन्हनि जे प्रेम जी कहाणी, प्रेम जो दास्तान पतो पइजी वियो ऐं तंहिंखां पोइ माणस सुहिणीअ खे घणेई सम्झायो, पर उहा न सम्झी। आख़िर संदसि सौट ॾम सां खेसि परणाए छॾियो। इज़त बेग खे वैराग वठी वियो ऐं वञी चिनाब नदीअ जे ॿिए भर दुही दुखाए जोगी थी वेठो। मल्हान जे वाता संदसि हाक फैलिजी वई। हिकु ॾींहुं सुहिणी बि पंहिंजी सखियुनि सां गॾु सन्यासीअ जो दर्शन करण लाइ चिनाब नदीअ जे ॿिए भर वई। उते मेहार खे ॾिसी सन्यासीअ जे रूप में झटि पंहिंजे पिणीअ खे सुञाणे वरितईं। बसि पोइ रोज़ु राति जो दिलो खणी दिले ते तैरी चिनाब नदी पार करे हूअ मेहार सां मिलण वेंदी हुई। ऐं हिकु ॾींहुं उन जी निरान हुन खे वेंदे ॾिसी वरितो ऐं खेसि सम्झायो मञाई, पर सुहिणी न मञी। नेठि हिकिड़े ॾींहुं निरानसि उन पके दिले जंहिं ते उहा चरी नदी पार कंदी हुई उन खे मटाए करे उन ई जॻह ते उन जहिड़ो ई हिकु कचो दिलो रखी छॾियो। सुहिणी जॾहिं उहो दिलो खणी
दरिया में घिरी त उहो दिलो बुड़ी पियो ऐं सुहिणी दरिया में लीन थी वई। दरिया में लीन थींदे हुन महिराण खे पुकारियो। महिराण बि उते मल्लाहनि खे मदद लाइ पुकारियो, पर दरिया जो जोर ॾिसी कंहिं बि हिमत न कई त दरिया में वञे। इहो ॾिसी महिराण पाण दरिया जे तिखे कप में जोम पियो ऐं पाण बि फना थी पियो ऐं वञी सुहिणीअ सां मिलियो। हिते शाह साहब हिकु ॾाढो सुहिणो ऐं रूहानी राज़ ॿुधायो आहे त साहर ऐं सुहिणी ॿई साहिर में समाइजी विया। साहर चयो वियो आहे निहार खे ऐं सुहिणी ऐं दरिया साहिर चयो वियो आहे दरिया खे। टई स सां शुरू था थियनि ऐं हिते शाह साहब ॿुधायो आहे त जीअं सुहिणी मेहार ऐं दरिया टई हिकु हुआ ऐं अंत में टई मिली हिकु थी विया, तीअं परमात्मा इंसान ऐं सृष्टि बि हिकु ई आहिनि। परमात्मा मां ई इंसान ठहियो आहे ऐं हीअ सृष्टि पनपी आहे, उपजी आहे ऐं टई हिकु ई आहिनि। असां तॾहिं ई परमात्मा सां मिली सघूं था जॾहिं पाण हिन पंहिंजो पाण खे फना करे छॾियूं। शाह साहब हिन में रूहानी राज़ ॿुधायो आहे त इंसान जो जेको वजूद आहे उहो ई ईश्वर खे पाइण में हिकु अड़चन आहे, हिकु रोको आहे। जॾहिं इंसान मां छॾे थो ऐं हिन दुनियावी दरिया मिसल दुनिया खे हिकु दरिया मिसल मञियो वियो आहे ऐं जंहिंमें कई दरिंदा आहिनि। इंसान जो मन आहे जेको ॾाढो चंचल आहे ऐं हिन दुनिया में जेके घणी क़िस्म जा कूड़ा मिथ्या वहम आहिनि उहे असांखे ईश्वर सां मिलण जे में बाधाऊं आहिनि, दीवारूं आहिनि। जंहिं महिल इंसान इन्हनि सभिनी बाधाउनि खे पार करे थो ऐं पंहिंजे वजूद खे मिटाए थो छॾे तॾहिं हू ईश्वर सां हिकु थो थी वञे ऐं उन परमात्मा ब्रह्म में लीन थो थी वञे। शाह साहब ॿुधायो आहे त साहर सा सुहिणी साहिर पिण सोई, अर्थात सुहिणी ई मेहार आहे ऐं मेहार ई सागर आहे। अर्थात त हिन रीति ॿुधायो अथई त ईश्वर ही असांखे ठाहियो आहे ऐं हिन सृष्टिअ खे ठाहियो आहे ऐं टई हिकु ई आहिनि। पर मिलंदासीं कॾहिं जॾहिं असां जो ही दुनियावी जेको रिश्तो आहे उहो संसार सां टुटंदो ऐं ही जेको वहमन ऐं मिथ्या संसार जो घड़ो आहे सो भॼंदो त असां ईश्वर सां हिकु थी वेंदासीं। हिन ई सुर में शाह साहब पंहिंजे शाइरीअ बाबति ॿुधायो आहे त मुंहिंजी शाइरी हिकु ईश्वरी वाणी आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे शाह साहब जी शाइरीअ जा कुझु महत्वपूर्ण एग्ज़ाम सां संबंधित शाइरियुनि जे बारे में पढ़ंदासीं। धन्यवाद।